हैदराबाद में सर काउस जी साइकेट्री इंस्टीट्यूट में पाकिस्तान पैरामेडिकल स्टाफ एसोसिएशन जी नई चूंडिजी आयल बॉडीअ जी अलफ़बरदारी तक़रीब मुनक़िद कई वई। तक़रीब में पैरामेडिकल स्टाफ समेत डॉक्टर्स ऐं इंतज़ामी अमलदारनि शिरकत करे चूंडियल उहिदेदारनि खे मुबारकूं ॾिनियूं। इन मौक़े ते अॻुवाणनि ॻाल्हाईंदे चयो त नवनि चूंडिजी आयल उहिदेदारनि मां उमेदूं आहिनि त हू स्टाफ जे जाइज़ मसइलनि ऐं इदारे जी भलाई लाइ कोशिशूं वठंदा रहंदा। असांजे दोस्तनि जा जेका नई बॉडी जेका इलेक्ट थी आई आहे जो ओथ खणंदी ऐं उहो ओथ खणण खां पोइ पंहिंजे नए जज़्बे सां नए विलविले सां पंहिंजो जेको आहे मिशन खे लॻी वेंदा। इन्हनि मरीज़नि जी ख़िदमत जे लाइ अॻियां हूंदा। हीअ असांजो हर हलवेंदो दस्तो आहिनि ऐं हीअ इंशा उमेदु आहे त हीअ पंहिंजे ख़िदमत में का बि कसर न छॾी। असांजी बॉडी छालती पैनल जेको आहे त बिना मुक़ाबले खटे आयो आहे ऐं इंशाअल्लाह ताला उन जो अॼु हलफ़ खयो वेंदो। हलफ़ में असांजो नओं अज़म आहे त असांजे जेके मुलाज़िमनि जा मसइला आहिनि उहे हल कया वञनि। जंहिंमें पहिरियों मुतालबो आहे त असांजे मुलाज़िमनि जा काउंटर आहिनि हिते उहे ज़बून हालत में न 7-8 सालनि खां उन्हनि जो बजट कोन आयो आहे। हाउस रेंट कटराइनि था, उन्हनि ते वॾियूं मुश्किलूं आहिनि। हुननि जूं जेको आहिनि छतूं टिमनि पियूं, उन रिपेयरिंग जो कमु कोन थियो। असां मुतालबो कंदासीं मेडिकल सुपरीडेंट खां कि हुननि जो पहिरियों जेको फुल फ्लोर हुननि जो रिपेयरिंग जो कमु करायो वञे ऐं 22 ताईं सरदुकूं जेके कंप्लीट थियल आहिनि उहे वरी 22 खां वठी अॼु ताईं जेको आहे 25 ताईं उहो उन ते को बि कमु कोन थियो आहे। असां मुतालबो कंदासीं एम एस साहब खां कि उन्हनि जा टाइम स्केल ऐं उन्हनि जा फिक्सेशन जेके आहिनि 25 ताईं कराए हुननि खे प्रोमोशन ॾिना वञनि ऐं उन खां पोइ जेको आहे उन ते को ईमानदार को क्लर्क मुक़ररु कयो वञे जेको ट्रेज़री में कमु कराए हुननि ताईं जेके उन्हनि जा मसइला हल कनि। अॼु सभ खां पहिरियां त असीं सरसीजी हॉस्पिटल में जेको गॾु थिया आहियूं हितां जा दोस्त इलेक्टेड थी विया आहिनि। अॼु अलहमदिल्ला उन्हनि जी ओथ सेरेमनी आहे। उन ओथ सेरेमनी खां पोइ उन्हनि खे मुबारकबाद ॾींदुसि इंशाअल्लाह। ऐं हितां जे गिदू हॉस्पिटल जे हवाले सां एम एस साहब जिन खां मुतालबो ज़रूरु कंदुसि त हितां जा जेके दोस्त जेके न्यू दोस्त आहिनि अलील दस्ती प्रेसिडेंट आहिनि ऐं उन सां गॾु मोहम्मद अली चांडियो साहब आहिनि जनरल सेक्रेटरी आहिनि त हिन इदारे जा जेके मसइल आहिनि उमेदु थो रखां एम एस साहब जिन जा एम एस साहब नाइस पर्सन आहिनि त इंशाअल्लाह गॾिजी करे हिननि जा मसइला हल कंदा। सरसीजे इंस्टीट्यूट इन इदारे में जेका मुंहिंजो चुनाव थियो आहे सदारत ते मां निहायती शुक्रगुज़ार आहियां पंहिंजे दोस्तनि जो जिन मूं ते एतमाद कंदे सदारत जी सीट ते बीहारियो ऐं निहायती शुक्रगुज़ार आहियां पैरामेडिकल जी यूनियन जे ज़िम्मेदारान ऐं मेंबरान जो सरसीजे में जेके असांजे दोस्त मूं ते एतमाद कयो ऐं शुक्रिया अदा कयां पियो। इंशाअल्लाह ताला हीअ जेका असांजी सदर मां आहियां पर हीअ जेका सदारत आहे हीअ कंडनि जी सेज आहे, रुगो हार पाराइण न हूंदो आहे। इंशाअल्लाह ताला असां पंहिंजे मरीज़नि जी सेवा कंदासीं ऐं मां इहो बि ज़रूरु मैसेज ॾींदुमि जेका असांजा एम्प्लॉय आहिनि दोस्त आहिनि उन्हनि खे ड्यूटी पंहिंजी पंचुअल ते ध्यानु ॾियनि ऐं हीअ जेके मरीज़ आहिनि लाचार मजबूर उन्हनि जी ख़िदमत में पंहिंजो टाइम ॾियनि। हीअ इबादत आहे। इबादत असां चाहियूं था त अल्लाह पाक जो राज़ असां ते थिए जेको असांजी मरीज़नि जी सेवा कंदमि। असांजा दोस्त 24 कलाक असांजा पाबंद रहनि था। हीअ ज़हनी मरीज़ आहिनि उन लाइ असां एम एस साहब जा बि थोराइता आहियूं जंहिं असांजी टीम सां साकार कंदे हीअ इदारे में जेको कमु तरक़ियाती कमु डिपार्टमेंटल कमु जेके इदारा नंढा नंढा खोलिया अथनि CBT वग़ैरह उन लाइ मरीज़नि जी सेवा लाइ फिज़िकली एक्टिविटी जीअं जिम थी वियो इलाही कुझु करे रहिया आहिनि। असां दुआगो आहियूं एम एस साहब जा बि जेको हिन कारवां खे वठी हले पियो ऐं मरीज़नि जी सेवा लाइ घणो कुझु करे पियो। अलाह साईं उनखे ख़ुशि आबाद रखे। असांजूं दुआऊं बि गॾनि मरीज़नि जूं दुआऊं बि उन सां गॾनि नेक ॾेती असांजी उन सां गॾु रहंदी ऐं शाला बशाला उन सां असां गॾु बीठा आहियूं।